जेकबाबाद जे सदर थाणे जी हद बुलान मोहल्ला में 4 हथियारबंदनि पारां बुलान वासी साजिद अली चन्नो खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश ते मज़ाहिमत दौरान खेसि गोली हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीन। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जेकाबाद जे सदर थाणे जी हद में बोलान वारो जेको इलाइक़ो आहे, उतां जेको आहे टे नामालूम हथियारबंद ॾुआरी क़िस्म जा माण्हू बोलान जो रहवासी साजिद चने खां जेका आहे 125 मोटरसाइकिल फुर करण जी जेका आहे त कोशिशि जंहिंमें कई वई। जेको जवाबदार जेके आहिनि उन्हनि जेको आहे त मज़ामत दौरान जेको आहे उन नौजवान जेको आहे साजिद चने खे जेको आहे उन्हनि गोलियूं हणी करे जेको आहे उनखे उन्हनि ज़ख़्मी करे विधो। जॾहिं जेको आहे हुतां जा इलाइक़े वासी जेके शहरी उन्हनि जेको आहे त पंहिंजी हिमत जेको आहे मुड़िसी करे हिकु जवाबदार जेको आहे जमालीवाद जो रहवासी राशिद लाशारी उनखे जेको आहे उन्हनि सोगो करे वरितो आहे। ॿ जवाबदार जंहिंमें उन्हनि जेको आहे फायरिंग कंदा जेके आहिनि इलाइक़े खां जेके आहिनि त फ़रार थियण में कामयाबु थी विया आहिनि। जंहिंमें जेको आहे पकड़ियल जेको जवाबदार हुयो उहो जेका आहे सदर पुलिस खे इतला मिलंदे उहा देरि सां जेका आहे त जा वारदात ते पहुती। हिकु जवाबदार खे जेको आहे सदर पुलिस जेका आहे त उनखे जेको आहे त खणी करे सदर थाणे ते जेका आहे रवानी थी वई आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।